नए देरे जे गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में साइंसी मेलो लगायो वियो जंहिंमें शागिर्दनि मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स पेश कया। इन हवाले से तफ़सील नूर मोहम्मद सुमरो जी हिन रिपोर्ट में। नऊं दरोजे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गर्ल्स डिग्री कॉलेज में साइंस ऐं आर्ट्स एग्ज़िबिशन मेलो लगायो वियो। साइंसी मेले में जदीद इजादात ऐं साइंसी औज़ारनि जी नुमाइश पिणु कई वई। 11हीं 12हीं ऐं एडीएस 1-2 जे शागिर्दयाणियुनि ज़ूलॉजी, बॉटनी, साइंस, माहौल, इस्लामियात, कल्चर, लिटरेचर, जाग्राफी ऐं ड्राइंग जा मॉडल ठाहे रखिया। शागिर्दयाणियुनि पारां ठाहियल मॉडल्स में काबतुल्लाह सोलर सिस्टम, गारे सौर, माहौलियाती गिदलाण साज सिरिश्ते, गोठाणे कल्चर, स्पेलर, लाइब्रेरी, इको फ्रेंडली हाउस, इरिगेशन मॉडल, गोठाणी जिंदगी, कल्चर समेत मुख्तलिफ साइंसी मॉडल समेत सकाफती ऐं सिंध तोड़े पाकिस्तान जे तारीख़ी जायुनि जा मॉडल ठाहिया विया। साइंसी मेले में डीसी लाड़काणो, तारिक मंजूर चांडियो, रीजनल डायरेक्टर कॉलेजिस अहमद खान भुट्टो, असिस्टेंट कमिश्नर रतोदेरो गोसबख्श जतोई, असिस्टेंट मुख्तियार कार रतोदेरो अंसार मंगरियो, पीपी अगवान एजाज लिगारी, अनवर बुरडो, बॉयज डिग्री कॉलेज नऊंदरो जी प्रिंसिपल नज़ीर सुमरो, समीना आबड़ो, सरफराज सुमरो, सलमान राउजो ऐं ॿियनि ख़ुसूसी शिरकत कई। प्रिंसिपल फ़हीम अख्तर अंसारी, आबिद सिकंदर खोखर आयल महिमाननि खे शागिर्दयाणियुनि जे ठाहियल मॉडल्स जा दौरा कराया, जिते शागिर्दयाणियुनि ठाहियल मॉडल्स बाबति आगाही ॾिनी। उन मौके ते टाइम न्यूज़ सां वीचार वंडींदे उन्हनि चयो त गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज नवदरो जे शागिर्दनि शानदार क़िस्म जी पंहिंजी नुमाइश रखी आहे, जंहिंमें साइंस, इस्लामियात, लिटरेचर, कल्चर जा मुख़्तलिफ़ जेके बि कॉन्सेप्ट्स उन्हनि पढ़िया आहिनि उन्हनि खे शानदार नमूने सां जेको आहे सो पेश कयो आहे। पंहिंजा कॉन्सेप्ट्स ॿुधाया आहिनि, पंहिंजी तालीम जेका उन्हनि हासिलु कई उहो ॿुधाई आहे। बार बार जेके आहिनि से अहिड़ा एग्ज़िबिशन थियनि, ॿारनि खे मौक़ो ॾिनो वञे। ॿारनि खे इनशाअल्लाह असां हाणे लेबॉरेटरी वर्क जेको आहे उहो बाक़ाइदे शुरू करायो आहे। हर जेका आहे सा कॉलेज में सुबुह जो 2 जेके पीरियड आहिनि उहे प्रैक्टिकल जा थींदा आहिनि। उहो उन्हनि में वरी सेक्शन आहिनि, 2 ॾींहं फिज़िक्स थींदो, 2 ॾींहं केमिस्ट्री थींदो, त 2 ॾींहं जेका आहे सा बायोलॉजी थींदो। इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त हे ॿारनि में जेको हाणे पढ़ाई जे तरफ़ रुझान अचे थो। 1857 खां वठी 1947 ताईं मुनसिर आहे। उन हिकिड़े नंढड़े मॉडल में ईअं सम्झो त सॼी सदीअ खे ज़ाहिर कयो आहे। उन में जेके जेके शयूं थियूं तहरीक पाकिस्तान में, जेके तकलीफ़ूं आयूं, जेके कोशिशूं थियूं, उहे सभु उन में ज़ाहिर कयो। त इन सां ॿारनि खे छा थियो आहे त इल्मु हासिलु करण में या उहे शयूं यादि करण में आसानी पैदा थी पई आहे। हुनजे नॉलेज में इलाही इज़ाफ़ो थियो आहे। अहिड़ा इवेंट्स ज़रूरु कया वञनि। मां चवंदमि त इन में असांजा स्टूडेंट्स काफ़ी टैलेंटेड आहिनि, लेकिन थोरो अंडर प्रेशर थी विया आहिनि, त उन्हनि खे पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करण जो मौक़ो नथो मिले वञे। मूंखे मां ईअं फील कयां थी अहिड़ा इवेंट्स कया वञनि त जीअं स्टूडेंट्स वधीक पंहिंजो टैलेंट ज़ाहिर कनि। ऐं हिन कॉलेज जा स्टूडेंट्स ॾाढा टैलेंटेड आहिनि, बसि उन्हनि खे थोरो मौक़े जी तलाश आहे। अहिड़ा इवेंट्स थींदा त ज़रूरु इनशाअल्लाह उहे पंहिंजो टैलेंट ॾेखारींदा। फिज़िक्स जो असांखे ॾाढी हिन में महिनत लॻे थी, काफ़ी ॾींहं लॻा आहिनि असांखे हिन में ठाहिण लाइ। अहिड़ा फंक्शन असांजे कॉलेज में थींदा रहंदा त ॿारनि खे अञा मतिलबु हार्ड वर्क थींदा ऐं तमामु पढ़ाई में इंट्रस्ट आहे। ऐं असां चवणु चाहींदासीं त हिन कॉलेज में इहे फंक्शन थींदा रहनि। हिते जेको आहे हर साल लॻायो वेंदो आहे, पर हिन साल जेका प्रिंसिपल आहे मैडम फ़हीम अख्तर अंसारी साहिबा तमामु वॾो बंदोबस्तु कयो आहे। साइंस सां गॾु आर्ट जा जेके हिन प्रोजेक्ट उहे बि लॻाया विया आहिनि। जॾहिं त असां मुंहिंजे तरफ़ां सिंधी डिपार्टमेंट जे तरफ़ां तव्हां ॾिसो थर जो पस मंज़र पेश कयो आहे, गोठाणी ज़िंदगी पेश कई आहे, ऐं हुन सकाफ़ती जेका टोपी आहे उहा उनखे उजागर सकाफ़त खे उजागर करण लाइ इहे शयूं ऐं प्रोजेक्ट रखिया विया आहिनि। 3 ॾींहंनि जो फंक्शन तमामु सुठो थियो ऐं असां सभिनीनि खे ख़ुशी थी। हिन ठाहिण में एतिरो असांखे एक्साइटेड हुयासीं त अॼु असांखे पुछियो वेंदो ऐं असां प्रेज़ेंटेशन वग़ैरह ॾिनियूंसीं। असांखे तमामु मज़ो आयो ऐं इलाही ख़ुशी थी ऐं असांजो इवेंट असांखे यादि रहंदो। ॿारनि जो जोश, जज़्बो, उन्हनि जो कमु सभु कुझु ॾिसण वटि आहे। ऐं अॼुकल्ह जे हिन साइंसी दौर में इहा हिकिड़ी वक़्त जी तक़ाज़ा बि आहे त असांजे तालीमी इदारनि में हिन क़िस्म जा एग्ज़िबिशन्स रखिया वञनि, जंहिंमें साइंस ऐं प्लस में असांजो पंहिंजो कल्चर, क़ौमी कल्चर उहो बि ज़ाहिर कयो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध गवर्नमेंट ऐं तालीम खातो शागिर्दनि तोड़े शागिर्दयाणियुनि खे अहिड़ा मौक़ा फराहम करे त जीअं शागिर्दयाणियूं ऐं शागिर्द पंहिंजूं सलाहियतूं साम्हूं आणे सघनि। सिंध हुकूमत ते फ़र्ज़ आयद थिए थो त शागिर्दनि खे पढ़ण समेत सभु सहूलियतूं मुयसर करे ॾे त जीअं ईंदड़ वक़्त में उहे शागिर्द पढ़ी डॉक्टर, इंजीनियर, बहितरीन साइंसदान बणिजी मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कनि। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नऊं देरो।